ख़बर शामिल की त हाला खां खुदादिनो इलाक़ो जी रिपोर्ट मुताबिक़ हाला बिरछा ऐं उन जी पसगरदाई में हेस्को जी नाअहली सबबि कणक जी फसल खे बाहि लॻी वई। कणक जी फसल मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्ट जी तारुनि जो पाण में टकराइजण सां बाहि जा शोला हेठि किरण सबबि हाला वेझो ॻोठ कासिम बुघियो में ज़ाकिर बुघियो जी लखें रुपयनि जी मालियत जी 2 एकड़ लाॿारो थियल 100 मण कणक सड़ी रख थी वई। ॿिए पासे बिरछा वेझो ॻोठ गुलाब राऊ जी पोरियत जावेद अली राऊ जी 5.5 एकड़नि ते मुश्तमिल कणक जी फसल खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि लखें रुपयनि जो तैयार फसल सड़ी रख थी वियो। कणक में लॻंदड़ बाहि खे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत विसाइण जी कोशिश कई, मगर बाहि शदीद हुजण सबबि उन ते कंट्रोल न थी सघियो। लखें रुपयनि जो कणक सड़ी रख थियण ते पोरियत हारी जावेद राऊ ऐं ज़ाकिर अली बुघियो जा हथ मथे ते अची विया आहिनि। पोरियत जो चवणु हो त कर्ज़ ते पैसा खणी हारपे ते कणक पोखी, जंहिंखे पुरस्रार नमूने बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि मुंहिंजो लखें रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। इन्हनि चयो त कणक सड़ी वञण करे कर्ज़ ते खयल ॿिज दवाउनि कलर जे पैसनि लाइ पेडी मालिक तमामु घणो तंग कनि था ऐं मुंहिंजा बचा सॼो साल फाका कशी ते मजबूर थी वेंदा। इन मटियारी ज़िले इंतिज़ामिया तोड़े आला इख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कई आहे त संदसि सहायता कई वञे।